मैडम तव्हांजो छा नालो आहे? अब मुंहिंजो हूरो नालो। तव्हांखे छा तकलीफ़ आहे? अब मूंखे हे सॼी कैंसर थी, कैंसर मां हाणे सॼो पासो ॻरी वियो आहे। अच्छा, हा, मां कहिड़ वसियत न आहे दवा जी जो मां दवा करायां। डॉक्टर छा था चवनि मैडम? डॉक्टर चवंदा इलाज 5 साल खाइणो थी। अच्छा, हा, मूंखे हिन महिल ज़रूरत कान्हे, न मूंखे वसियत आहे। मां उहो इलाज महांगो आहे? हा, तव्हां 5 सौ हिकु टिकड़ी आहे हेतिरी सनड़ी। अच्छा, हींअर गुरबत सबबु तव्हां पंहिंजो इलाज नथा कराए सघो? न बा, हींअर तव्हां पंहिंजो सिंध हुकूमत या वस वारनि खां छा मुतालबो कंदव? उन्हनि खे इहो आहे त मूंखे मुंहिंजो इलाजु कराइनि, मूंखे ख़र्चु ॾियनि, मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण थी चाहियां त मुंहिंजी ज़िंदगी बचे। मूंखे ॿियो कोई बि धनी साईं कोन्हे। मां इन जे करे अर्ज़ु थी कयां त मुंहिंजी ज़िंदगी ख़ुदा वास्ते बचाइनि। ॿुधी बा? जी मैडम। बाक़ी मूंखे बि का बि वसियत कान्हे, न मूंखे का उथी घुमण जी वसियत आहे, न मूंखे का पिनण जी वसियत आहे। हाणे मुंहिंजा बाबा मुंहिंजे ख़ुदा जे वास्ते सॼे अवाम खे, सॼे पाकिस्तान खे ॿाहूं थी वधाए, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हमदर्दी कनि, मुंहिंजो इलाजु कराइनि। इलाजु नथा कनि त मूंखे ख़र्चु ॾियनि। मुंहिंजा बाबा जंहिंखां जेतिरो सरी सघे तव्हांजी मदद कनि। जेको बि ॾियनि, ईअं नथी चवां त मूंखे को लख ॾियनि, जेको सरी सघनि मुंहिंजी ज़िंदगी बचाइनि उन रब जे सदिके। हुकूमत खां तव्हांजो मुतालबो आहे त तव्हांजो का सुठे अस्पताल में इलाजु कराइनि, ऐं सरहदी वारनि खां तव्हांजो मुतालबो आहे त वसार तव्हांजी मदद कनि। हा, मदद कनि, मुंहिंजी ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कनि। मुंहिंजो घरड़ो बि इहो ईअं डठो पियो थी, ॾिस तूं भले मनड़ो ठहियो, मां जंहिंमें वेठी आहियां, मूंखे सरकारी पैसो बि न मिलियो अथई, न मुंहिंजो इलाजु ई को थियो आहे। इहो ख़ुदा जे कारण हुनखे 3 न्याणियूं जंहिंजो मां कमु कंदी हुअसि, उन मूंखे पैसा ॾिना जंहिं मुंहिंजो इलाजु कयो आहे। ॿुधी? बेनज़ीर जा पैसा अमड़ मिलंदा अथव? मूंखे न मिलंदा, न बा, मां भॼी भॼी पछाड़ीअ मां 2 कार्ड ठाराया आहिनि त बि मूंखे नथा मिलनि। ज़मीर ॾे वई आहियां, सोबे दे वई आहियां, मूंखे नथा मिलनि। बा, बेनज़ीर जा पैसा बि तव्हांखे न मिलंदा आहिनि? मूंखे नथा मिलनि। ॿुधी? तव्हां वरी बि पुछा को चवंदई त हिन माईअ खे न बेनज़ीर जा मिलंदा आहिनि, न जाइन जा मिलिया आहिनि। मां ईअं बेवाही लॻी वेठी आहियां। मुंहिंजे पुट खे कुन रग जो सूरु आहे, उहो बि साहुरे लॾे हलियो वियो आहे त उहो बि कोन्हे। बाक़ी हे पुट मूंखे न ॾियनि, न मूंखे वठनि, मां ईअं लात मां लॻी पई आहियां।